अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली तहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि जे लाइ मां ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। जे अगरि तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो त मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तों उन सां गॾोगॾु कॉमेंट्स ज़रूरु कंदा कयो। इन सां असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके असांजी वीडियो खे कॉमेंट्स लाइक कंदा आहिनि। अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे। दोस्तों हलूं था वीडियो जी तरफ़। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध जो असांजो बहितरीनु फ़नकार यानी मास्टर फ़तेह अली ऐं रिहाना राणीअ जो हिकु गॾु ड्यूट सॉन्ग अची रहियो आहे। तमामु बहितरीनु सॉन्ग आहे न्यू अंदाज़ में। तव्हां सोचे रहिया हूंदो त हीउ कहिड़ी प्रोडक्शन में सॉन्ग अची रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त AD प्रोडक्शन में हीउ सॉन्ग अची रहियो आहे ऐं हिन जो प्रोड्यूसर केरु आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन प्रोडक्शन जो प्रोड्यूसर आहे अली दोस्त बुरड़ो साहिबु। तमामु जल्द ही सॉन्ग अची वेंदो AD प्रोडक्शन में। जी दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों कमेंट्स ज़रूरु कंदा कयो। महिरबानी, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।